अस्सलाम दोस्तों तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? अच्छा दोस्तों, अॼु जो असांजो लेक्चर आहे अरगून, तुरखान ऐं मुग़लनि जो दौरु। अच्छा त दोस्तों, तव्हांखे इन्हनि जे नालनि मां ई लॻंदो हूंदो त इहे अरगून, तुरखान इहे हितां जा न हुआ, इहे हुकुमरान ॾेही न हुआ ऐं इहे ॿाहिरि जा हुकुमरान हुआ। सो इन हवाले सां इन दौर में काफ़ी धारिया हुकुमरान हुआ त सिंध ते इलाही ज़ुल्म बि थिया, सिंधी अदब खे बि वधण विझण जे हवाले सां काफ़ी दिक़त पेश आई, पर उन हूंदे बि काफ़ी तरक़ी थी। उन ते हिकिड़ी नज़र फेराईंदासीं। अरगून समन जे आख़िरी हुकुमरान ॼाम फ़िरोज़ खे शिकस्त ॾेई सिंध जा हुकुमरान बणिया। शाह बेग अरगून पहिरियों हुकुमरान हो। कुझु वक़्त खां पोइ हुकूमत अरगूननि जे अमीरनि यानी तुरखननि जे हथ में आई, तुरखननि खां पोइ मुग़लनि जे हथ में आयूं। इहे धारिया हुकुमरान हुआ। जीअं धारिया हुकुमरान हुआ उन वक़्तु जेको आहे पंहिंजो फ़ारसी जी ॿोली खे जेको आहे न हथी ॾिनी वई। चयो वेंदो हो त फ़ारसी घोड़े चाढ़सी बुख न मारसी। सो मीन्स अॼु जीअं अंग्रेज़ी आहे, इन हवाले सां उन वक़्तु फ़ारसी खे उहा फ़ोकियत मिलंदी हुई। फ़ारसी में सिंधी शाइर बि मीन्स फ़ारसीअ में शाइरी करणु लॻा। बहरहाल अहिड़नि मायूस कुन हालतुनि में बि कुझु शाइर जेके आहिनि जिन पंहिंजो पाण मञायो ऐं सिंधी अदब जी ख़िदमत कई, उन्हनि जा नाला हीअ आहिनि। उन में पहिरियों नालो अचे थो मखदूम नूह जो। मखदूम नूह हालाकंडी जो वॾो बुज़ुर्ग हो। ज़ाहिरी तालीम थोरी हुयसि, पर क़ुर शरीफ़ जो तफ़सीर ॾाढे अलमाना अंदाज़ में कंदा हुआ। क़ुर शरीफ़ जो तर्जुमो फ़ारसी में कयऊं ऐं पंहिंजे मुरीद हिकु बहाउद्दीन गोदड़ियो खां लिखारायऊं। क़ुर शरीफ़ उहो फ़ारसी तफ़सीर छपिजी पधिरो थी चुको आहे। मखदूम नूह। उन खां अलावा मखदूम नूह चंद बैत चया जेके तसवुफ़ जे रमज़नि सां निमटार आहिनि। ऐं उन खां अलावा हिकु ॿियो नालो जेको इन दौर सां वाबस्ता आहे, उहो आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो शाह करीम खे क़दीम दौर जो सभ खां वॾो शाइर मञियो वञे थो ऐं खेसि सिंध जो चासर ऐं विहाउ तारो चवंदा आहिनि। पाण पेट गुज़र लाइ ॿनी ॿारे जो कमु कंदा हुआ ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई बि संदन ख़ानदान मां आहे। इन जा 94 बैत मिलिया आहिनि जेके बयानुल आरिफ़ीन में ॾिनल आहिनि। हिकिड़ो नमूनो हेठि ॾिजे थो: सोई हेॾां सोई होॾां सोई मन वसे, तेनी संदे सोजरे सोई सो पसे, पाणियारी सरबड़ो जरते पखी जी, असां सॼण थी रहियो आहे रूह में। सो अहिड़े हिसाब सां शाह करीम बुलड़ी वारो तसवुफ़ जे ते संदन शाइरीअ में तसवुफ़ नज़र अचे थो। उन खां अलावा हिकिड़ो ॿियो नालो आहे शाह ख़ैरुद्दीन। हीउ बुज़ुर्ग असल में बगदाद जो ऐं पीर अब्दुल क़ादिर शाह जिलानी जी औलाद मां हो। सैरो सफ़र करे सिंध में आयो हो ऐं हाला में अची मखदूम नूह जो मुरीद थियो। हिकु दफ़े पंहिंजी मुरीद खे सजदे में ॾिठऊं त चयऊं त न तूं काबो न तूं क़िबलो, रही मंझि सजूद, विसारे वजूद मिली सण दरिया। त हिन में चवनि था त शाह ख़ैरुद्दीन त माना पंहिंजे वजूद खे विसारे पंहिंजे पिरी ताईं पहुच, हक़ीक़त तक पहुच। ऐं इन खां अलावा हिकिड़ो ॿियो मिले थो शाइर जंहिंजो नालो हुयो जरकस फ़क़ीर। जरकस फ़क़ीर ही दरवेश मखदूम इलियास जो मुरीद हो। हिन जे ज़माने में समसाते जो हुकुमरान ॼाम ओहे जरकस फ़क़ीर जे मुर्शिदनि खे ॾाढो तंग कयो हो, जंहिं ते हिन दरवेश बददुआ में कुझु शेर चया हुआ: ओभर ॾांहुं ते आया संभरी ॿ सवार, हिकिड़े पकड़ियसि ॾाढ़ी खां, ॿिए पटियसि वार, सारी सभु ॼमार, तंजी मंज़िल मथो नाहे को, इहो थियो वियो मथियों पेस बाज़, तंहिंजो आवाज़ ॿीहर ॿुधो कोन को। सो इन खां अलावा हिकिड़ो ॿियो उस्मान एहसानी बि शाइर मिले थो, जेको असल में बलूचिस्तान जे इलाइक़े भागनाड़ी खां हिजरत करे सिंध में आयो हो। ऐं इन्हनि जो जेको मजमूओ मिले थो वतन नामा जे नाले सां मिले थो, लेकिन इहो इलाही ॻरी चुको आहे। ऐं उन्हनि मां कुझु चंद बैत मिलिया आहिनि जेके जिन मां हिकिड़ो आहे उहे मीन्स अचनि था, मतिलबु त उन में क़बर जूं ॻाल्हियूं आहिनि, क़बर जे अज़ाब जो ज़िक्र आहे। ॻाल्हि अड़ांगी गुर जी, वेह मां विसारो ही, यानी क़बर जी ॻाल्हि जेका ॾाढी ॾुखी अथव, क़बर जो फेज़, क़बर जी मंज़िल ॾाढी ॾुखी आहे, वेह मां विसारो ही, इहो विसारे न वियो, तरस में वेह तयारु थी साथेड़िया संभी। ऐं हिन जे लाइ तरसो न पर तयारु थियो हिन लाइ क़बर जे लाइ, हीअ हद हैबत जहिड़ी वेंदे ई गुर गई। ऐं हीअ जेको आहे ॾाढी हैबत वारी मंज़िल आहे ऐं क़बर तव्हांखे ॻी वेंदी। सो इन हवाले सां उहे चवनि था क़बर जी मंज़िल ताईं पहुचण खां अॻु में क़बर जी तयारी कयो। सो अहिड़ियूं हिदायतूं असांखे
उस्मान एहसानी जी शाइरी में मिलनि पियो। हिन खां अलावा हिकु ॿियो नालो अचे थो शाह लतुफ़ुल्लाह क़ादरी जो। शाह लतुफ़ुल्लाह क़ादरी पंहिंजे दौर जो वॾो आलिम ऐं शाइर हुयो। हिन तसव्वुफ़ ते फ़ारसी में ॿ किताब लिखिया, तोहफ़तुल सालिकीन ऐं मिनाजुल मारूफ़। पाण सिंधीअ में काफ़ी शाइरी कयूं, अक़ल उतो ओछो काजा ॾिसी बत, न को गाच न कथा हैरत आयो सभु को। शाह लतुफ़ुल्लाह क़ादरी जो कलाम फ़न जो फ़नी तजियो कंदे डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी लिखे थो त फ़न ऐं हयत जे लिहाज़ खां शाह लतुफ़ुल्लाह क़ादरी जो कलाम में नवां तजर्बा ॾिठा विया आहिनि। तरजीह या तकरार पहिरियों दफ़ो सिंधी कलाम में ॾिठी वई। हिन ढांचे जे मुताबिक़ बैत में लफ़्ज़ इस्तलाह ऐं जुमिला वरी वरजाया विया आहिनि। दोस्तो, हिन दौर जो अगरि अदबी जाइज़े ते असां नज़र फेरायूं त उन में इहो अचे थो त हीउ दौरु फ़ारसी ज़बान जे तसलुत जो दौरु हो, छाकाणि त परॾेही हुक्मरान हुआ, फ़ारसी ज़बान खे ॾाढी हथी आई ऐं सिंधी शाइरनि पंहिंजी ॿोली खे विसारे कुझु सिंधी शाइर त पंहिंजी ॿोली खे विसारे फ़ारसी में शाइरी करणु लॻा। बाक़ी सिंधीअ में शाइरी कई, उन्हनि पंहिंजो तारीख़ी फ़र्ज़ु अदा कयो। हिन दौर में रूमानी दासनि खे तमसील तौरु पेश कयो वियो। बैतनि 2-3 सिटनि खां वधी 5-6 सिटनि ताईं बैत वञी पहुतो। बैतनि जी खणी चइजे त लेंथ में इज़ाफ़ो थियो। मेमण अब्दुल मजीद सिंधी जे मुताबिक़ उन्हनि ॾींहंनि में काफ़ी सिंधी शाइरी काफ़ी कुझु आलमनि जे मुताबिक़ काफ़ी ऐं वाई साॻी ॻाल्हि आहे। सो काफ़ी जी सिन्फ़ जेका आहे काफ़ी मक़बूल थी। हिन दौर में तसव्वुफ़ सां गॾु हुस्नो इश्क ऐं हिजरो फ़िराक बि सिंधी जा मौज़ू बणिया। मदबी शाइरी बि कई वई, जंहिंजो सिटराओ घणो करे अलिफ़ अशबा ते ॿधलु हो। त अलिफ़ अशबा जीअं त माना जंहिंजे आख़िर में अलिफ़ अचे, अलिफ़ मत आ अचे, अहिड़ो आवाज़ु अचे त उनखे अलिफ़ अशबा ते चयो वेंदो आहे। त दोस्तो, इन जो अगरि असां खणी तत्व कढिजे, इन में ईअं चवंदासीं त परॾेही हुक्मरान हुआ, फ़ारसी जो तसलुत रहियो घणो करे, पर काफ़ी शाइरनि सिंधीअ में बि शाइरी कई, जिन में शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो हुयो। उनखां अलावा पंहिंजो शाह ख़ैरुद्दीन हुयो ऐं मखदूम नूह वारा हुआ। इन्हनि पंहिंजो तारीख़ी फ़र्ज़ु निभायो ऐं इहो असां लिखंदासीं अरगून तुरखान ऐं मुग़लनि जे दौर में। हाणे मुग़लनि जे दौर खां पोइ असांजो जेको अचे थो उहो सिंधी अदब जो सुनहरी दौरु ईंदो, जंहिंखे चइबो आहे कलोड़नि जो दौरु। उहो असां वरी पढ़ंदासीं नेक्स्ट लेक्चर में।